ककड़ भरिसां घर जी भित किरण सबबि 2 औरतूं दॿिजी फौत जॾहिं त 2 मासूम ॿारनि सूधो 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खानपुर जूणेजो में शहर जे मशहूर वापारी मीहू जेसर जे घर जी भित ओचितो धमाके सां ढही पई, जंहिंजे नतीजे में 4 औरतूं ऐं 2 मासूम ॿारड़ा मलबे हेठां दॿिजी विया। वाक़े बाद पाड़े वारनि पहुची दॿिजी वियल आयशा ज़ाल मोहम्मद उस्मान जेसर ऐं हुसना ज़ाल हाजी मीहू जेसर जा लाश कढी वरिता, जॾहिं त मसमात हाकिम ज़ादी ज़ाल अली हसन जेसर, बनाब ज़ाल वज़ीर जेसर समेत 2 मासूम ॿारनि ख़ैर मोहम्मद ऐं मुजाहिद जेसर खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी इस्पताल मुंतक़िल कयो। फौती औरतुनि जा लाश तहलके इस्पताल में ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कया विया। 2 औरतुनि जा मढ़ घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो ऐं इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर छांइजी वई। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे ककड़ खां, जिते खानपुर जूणेजो में शहर जे मशहूर वापारी मीहू जेसर जे घर जी भित ओचितो धमाके सां किरी पई, जंहिंजे नतीजे में भित जे छांव में वेठल 4 औरतूं ऐं 2 मासूम ॿारड़ा दॿिजी विया। वाक़े खां पोइ इलाइक़े वासियुनि पहुची मलबे हेठां 2 औरतुनि हुसना ज़ाल हाजी मीहू जेसर ऐं आयशा ज़ाल मोहम्मद उस्मान जेसर जा लाश ॿाहिरि कढी वरिता, जॾहिं त मसमात हाकिम ज़ादी ज़ाल अली हसन जेसर, मसमात बनाब ज़ाल वज़ीर जेसर समेत 2 मासूम ॿारनि ख़ैर मोहम्मद जेसर ऐं मुजाहिद जेसर खे ज़ख़्मी हालत में मलबे हेठां ॿाहिरि कढी इस्पताल मुंतक़िल कयो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी पई वञे। ॿिए पासे अफ़सोसनाक हादसे में फ़ौत थियल 2 औरतुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कया विया। संदन मढ़ घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो ऐं इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर पखिड़िजी वई। अज़हर हुसैन बबर, HSTV न्यूज़, ककड़।